अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर करे रही आहियां आर्टिफिशियल प्लांट्स के साफ़ करने जो तरीक़ो। आज मैं आपके साथ आर्टिफिशियल प्लांट्स को साफ़ करने का तरीका शेयर कर रही हूँ। ये इस तरह जो हमारे पास ये नकली फूल होते हैं, ये जैसे कपड़े के बने हुए हैं, या ये प्लांट जो है ये प्लास्टिक का है। इन पे जब मिट्टी पड़ जाती है इनको साफ़ करना बहुत मुश्किल होता है। ठीक है, ही कपड़े जा गुल आहिनि, ही जेको आहे प्लास्टिक जो प्लांट आहे। अहिड़ी तरह सां ही बि प्लास्टिक जो प्लांट आहे। हिननि जे मथां इलाही डस्ट पइजी वई आहे। हिननि खे साफ़ु करणु इलाही मुश्किल हूंदो आहे। हिन जो हिकिड़ो हिकिड़ो पन तव्हां डस्टिंग बि कंदव तॾहिं बि जेका चङी तरह सां साफ़ु न थींदा आहिनि। त इनखे साफ़ु करण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थी। टिप आई आहे, ही लूणु आहे, ये नमक है, आम नमक, रिफाइंड नमक या जो भी नमक आपके पास है। ठीकु आहे, ही लूणु आहे। इहो लूणु खणंदासीं, इन लूण सां असां प्लांट्स खे साफ़ु कंदासीं। हिकिड़ी साफ़ु थैली खणो, पंहिंजी प्लांट जे साइज़ जे हिसाब सां शॉपर खणो ऐं उनमें ही लूणु विझो। इसमें ये नमक डाल दो। अब ये फूल इसमें हम उल्टे करके डाल रहे हैं शॉपर में। ठीकु आहे, ये गुल असां ऊंधा करे हिन शॉपर में विझूं था ऐं असां हिनखे टाइट हथों बंदि कंदासीं। इसको टाइटली यहाँ से पकड़ेंगे और इसको शेक करेंगे। ठीक है, हिनखे तो मज़बूती सां झलणो आहे ऐं हिनखे चङी तरह सां शेक करिणो आहे। बस इतनी सी देर, एतिरो टाइम सिर्फ हिन ते लॻो आहे ऐं तव्हां ॾिसंदव त हीउ साफ़ थी चुका हूंदा। इसको निकालने से पहले अच्छी तरह से झटक देना है ताकि ऐसा न हो कि नमक इसमें रह जाए। चङी तरह सां छंडे तो तव्हां हिननि खे कढी वठो। तव्हां ॾिसो हिननि जो रंग पहिरियों खां साफ़ थी वियो हूंदो। ही सभु ईअं चङी तरह सां छंडे साफ़ करे अच्छी तरह झटक के इनको निकालें। ये गुल असांजा साफ़ थी चुका आहिनि। असां हिननि खे वापसि हिननि जी बॉटल में हणूं था। इसी तरह से ये प्लांट उसी नमक में साॻियो ई लूणु हिन में पियल आहे, उन में असां हिनखे ऊंधो करे विझंदासीं। इसको उल्टा करके डालें, इस शॉपर को मजबूती से पकड़ें और इसको अच्छी तरह से शेक करें। अच्छा, हिनखे चङी तरह घुमाए उथलाए पुथलाए शेक करिणो आहे त जीअं हिन में हर पासे जेको आहे चङी तरह सां लूणु हिननि ते लगी वञे। अच्छी तरह से उलट पुलट करके हर तरह से घुमा के हर तरफ से आप इसको हिलाएं ताकि ये सारे पत्तों पे नमक जो है वो अच्छी तरह से आ जाए। ये देखिए चङी तरह सां छंडे झटके हिनखे कढंदासीं। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीउ केतिरो साफ़ु सुथरो ऐं नीट ऐं क्लीन थी वियो आहे। न त हीअ नंढा नंढा सन्हा सन्हा पत्ता साफ़ करना ॾाढो मुश्किल है। ये छोटे छोटे पत्ते साफ़ करना बहुत मुश्किल होता है, इसलिए ये तरीका जो है सबसे बेस्ट है। उसके बाद एक और प्लांट है मेरे पास, ये इसको भी आप देख सकते हैं, इस पर डस्ट है पूरी तरह से। ठीक है, हिन ते भी उहा ई मिट्टी या डस्ट है। इनखे भी असां साॻे लूण में विझूं था ऐं ईअं ई हिनखे उथलाए पुथलाए हिनखे चङी तरह शेक कंदासीं, झटकींदासीं। हाँ, ॾिसूं था हिन जी कहिड़ी कंडीशन आहे। इसका भी हाल देख लेते हैं क्या कंडीशन है। चङी तरह छंडे, वाह ज़बरदस्त। ये देखिए, ॾिसो ही बिल्कुल साफ़ थी विया, हिन ते का भी मिट्टी कोन्हे। अब इसका सबूत क्या है कि ये साफ़ हो चुका है और इस पर कोई मिट्टी नहीं है। इसका सबूत ये है नमक, ये लूण। ये मैं आपको दिखाती हूँ कि ये नमक किस कदर मैला और गंदा हो चुका है। ये देखिए, इस नमक का रंग जो है ख़राब हो चुका है, ये मैला हो चुका है। सारी मिट्टी जो है वो इस नमक में शामिल हो गई है। तो ये थी मेरी आज की टिप, आज का तरीका कि जब भी इस तरह के आर्टिफिशियल प्लांट्स जो हैं, चाहे वो प्लास्टिक के हों, कपड़े के हों, जब ख़राब हो जाए उनको साफ़ करने का यही तरीका है। ठीक है, तो देखिए तव्हां वटि गुल हुजनि, कपिड़े जा
या प्लास्टिक जा आर्टिफिशियल जेके बि हुजनि उहे इन तरीक़े सां तमामु सुहिणे नमूने सां साफ़ थी वेंदा। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ आइडिया, हीअ तरकीब, हीअ टिप तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ट्राई कजो। जेकॾहिं वणी हुजे त वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।